पटाटा ऐं बसर गॾु रखण जा नुक़सान। असांजे घरेलू रवायतुनि में पटाटनि ऐं बसरनि खे गॾु रखणु आम अमल आहे। घणा माण्हू सम्झनि था त ॿिन्ही खे हिक जाइ ते रखण सां सहूलियत थींदी, पर तहक़ीक़ुनि ऐं तजुर्बनि मां इहो मालूम थियो आहे त इहो अमल इन्हनि जे मयार, ताज़गी ऐं सिहत ते ख़राबु असरु विझी सघे थो। अॼु असां उन्हनि नुक़साननि ते रोशनी विझंदासीं जेकी पटाटा ऐं बसर गॾु रखण सबबु पैदा थियनि था। आख़िर पटाटा ऐं बसर गॾु छो न रखणु घुरिजनि? पटाटा ऐं बसर ॿई कुदरती तौर ते अहिड़ा जुज़ा थियनि था जेकी हिक ॿिए ते ख़राबु असरु विझनि था। बसर मां निकिरंदड़ एथिलीन गैस पटाटनि खे जल्दी फुटण ऐं ख़राबु थियण ते मजबूर करे थी। ॿिए तरफ़ पटाटनि मां निकिरंदड़ नमी बसरनि खे ॻारे या नरम करे सघे थी, जंहिंसां बैक्टेरिया वधी वञनि था। इज़ाफ़ी तौर ते बसर जी तेज़ बोइ पटाटनि में जज़ब थी वेंदी आहे, जंहिंसां पटाटनि जो कुदरती ज़ाइक़ो मुतासिर थिए थो। जॾहिं पटाटा ख़राबु थियण लॻनि था, ख़ासि तौर ते जॾहिं उहो साओ रंग अख़्तियार कनि था या नरम थी वञनि था, तॾहिं उन्हनि में सोलेनाइन नाले ज़हरीलो केमिकल पैदा थिए थो। सोलेनाइन इंसानी सिहत लाइ नुक़सानकार साबित थी सघे थो, जंहिंजे असर सबबि मथे जो सूरु, उल्टी, पेट जी बेचैनी, नज़र जी कमज़ोरी, थकावट ऐं जिस्मानी सुस्ती, सख़्तु हालतुनि में नर्वस सिस्टम ते असरु ऐं दिमाग़ी तकलीफ़ूं। सोलेनाइन जो बार बार ऐं घणो मिक़दार में इस्तेमालु ज़हर याने फूड पॉइज़निंग जो सबबु बणिजी सघे थो, ख़ासि तौर ते ॿारनि, बुज़ुर्गनि ऐं हसास माण्हुनि लाइ। ख़राब या फुटंदड़ पटाटा खाइण सां हाज़मे जो निज़ाम सिधो संओं मुतासिर थिए थो। अहिड़ा पटाटा जेकॾहिं सही तरीक़े सां न धोइजनि या पचाया वञनि त उन्हनि मां बैक्टेरिया पैदा थी सघनि था जेकी फूड पॉइज़निंग जो सबबु बणिजनि था। तंहिं करे जॾहिं पटाटा नरम या बदबूदार हुजनि त उन्हनि खे फ़ौरन ज़ाया कयो वञे। सोलेनाइन जो घणो मिक़दार बे वक़्त सां गॾु इस्तेमालु थियण सबबि जिस्म ते मनफ़ी असरु विझी सघे थो, तंहिं करे एहतियात ज़रूरी आहे। इन्हनि मुश्किलातुनि खां महफ़ूज़ रहण लाइ पटाटा ऐं बसर हमेशा अलॻि अलॻि रखो। इन्हनि खे थधे, हवादार ऐं सुकी जाइ ते रखणु घुरिजे। प्लास्टिक जी थैलियुनि बदिरां कपिड़े जी थैलियुनि या ॼारीदार टोकरियुनि में रखणु वधीक मुनासिबु आहे, जीअं हवा जी गर्दिश जारी रहे। पटाटा ऐं बसर खे गॾु रखण जी सहूलियत शायदि आर्ज़ी तौर ते फ़ाइदे वारी लॻे, पर इन्हनि जा नतीजा सिहत ऐं ख़ुराक जे मयार लाइ नुक़सानकार थी सघनि था। सिहतमंद ज़िंदगीअ लाइ ज़रूरी आहे त अहिड़ियुनि आदतुनि बाबति ॼाण हासिलु कजे ऐं एहतियात सां रोज़मर्रा जी शयुनि खे ज़ख़ीरो करे सिहतमंद माहौल क़ाइमु रखिजे।